ॻाल्हि कंदो आहियां पेथड़ पंहिंजे SSP खे सम्झाए छॾ त जाबिर ख़ान खे नुक़सान पहुचाइण छॾे ॾे। तुंहिंजे हिन SSP रेड दौरान जाबिर ख़ान जो करोड़े रुपयनि जो नुक़सान कयो आहे। ऐं उनजा अलाए केतिरा माण्हू मारिया अथसि। इन करे उहो हाणे छितो थी पियो आहे। लखमीर ख़ान छिते कुते खे मारियो वेंदो आहे, पालियो न। चई छॾ पंहिंजे जाबिर ख़ान खे इंसानी जानवरनि सां खेॾणु छॾे ॾे। पंहिंजा माण्हू सभु घुरायो ऐं सॼे शहर में बाहियूं मारे छॾियो, तबाही हुजे।